पलाणे पंध पिया हथां हबीबन कॾहिं कोन ॾुखो हुयो। ज़िंदगी जेका पहाड़ जियां अॾोल बि आहे त वरी जर ते फोटे जियां कलील बि। वक़्तु जेको काइनात जे हुजण ते गवाह बि आहे त साॻे वक़्तु इंसान सां इंसान जी रफ़ाक़त जो अमीन बि आहे। ज़िंदगी सां वाॻिल समूरा नज़रिया इंसानी मोहब्बत रवैये ऐं प्यार जी पुलसरा ते बीठल आहिनि। इहा ॻाल्हि अवस आहे त ही सभु रहनायूं ज़िंदगी सां ई जुड़ियल आहिनि। जे इंसान ज़िंदा आहे त अणखुट मल्हारनि जूं मुदूं तस्बीह जे दाणनि जियां साह जी नाज़ुक डोर में पोयल रहनि थियूं। पर जॾहिं मौत जी कूक खे कनाइणो पवे थो त सच पुछो वक़्तु ऐं वक़्तु सभु रुसी पवंदा। हिन बनी नोए इंसान जी तख़लीक़ ऐं तारीख़ में करोड़े इंसान हिन काइनात में आया ऐं उली विया, पर जिन इंसाननि पंहिंजे वतन जी मिट्टी खे मिठी ॾेई पंहिंजो जीवन इंसान जी भलाई ऐं आजपे लाइ वक़फ़ कयो से अॼु बि ज़िंदगी जे उफ़क़ ते कंहिं सुहाओ तारे जियां रोशन आहिनि ऐं उन्हनि जो ॾसिल दग अणगणिन इंसाननि जे लाइ मशले राह बि आहे त राह निजात बि। क़दीम यूनानी चवणी आहे त देवता जंहिंसां बि प्यार कनि था तंहिंखे जल्द पाण वटि घुराए वठनि था। इहा हक़ीक़त आहे त मौत अवस आहे, पर जीअण हिकु ॾांहुं आहे। मसलो इहो कोन्हे त केरु केतिरी डिघी ज़िंदगी गुज़ारे थो, पर अहम ॻाल्हि इहा आहे त उहा ज़िंदगी कीअं गुज़ारे थो। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त माण्हू हलियो वञे थो, पर संदसि किरदार ऐं अमल जी सूंह जा गुण ॻोठनि वाहण वस्तियुनि ऐं शहरनि में सदा बहार नगमनि जियां गूंजदा रहंदा आहिनि। अहिड़नि अज़ीम इंसाननि जी सफ़ में डॉक्टर अब्दुल्ला सूमरो इंतिहाई अॻियां बीठल आहे, जंहिंजे कुमहले मौत असां सभिनी जे जी खे झोरे विधो आहे। सही जोगन ॾींहुं जॾहिं सजन सफ़र हलिया रुआं रहन न सिपरी आयल करियां की मूंखे चाड़े चीं वियो वणजारो ओहिरे। लाड़ जे हिन लाडले ऐं रतड़े चांवर जे हिन देस जे दादले पुट बदीन तहलके जे ॻोठ हाजी उमर सूमरो में 28 दिसंबर 1958 ते मोहम्मद इब्राहिम सूमरो जे घर में अख खोली। डॉक्टर साहब प्राइमरी तालीम ॻोठ यूसुफ सूमरो जे प्राइमरी स्कूल मां हासिल कई ऐं 1979 में बॉयज़ हाई स्कूल बदीन मां मैट्रिक ऐं 1981 में इस्लामिया कॉलेज बदीन मां इंटर पास करे उन वक़्त जी LMC ऐं हाणोके लम्स जामशोरे मां MBBS जी डिग्री हासिल कई। खेसि बदीन जी सूमरा कम्युनिटी मां पहिरियों मेडिकल डॉक्टर हुजण जो एज़ाज़ हो। ही उहो दौर हो जॾहिं शागिर्द सियासत पंहिंजे उरूज ते हुई। डॉक्टर साहिब पुणुनि जो हिस्सो रहंदे सुजागबार तहरीक ऐं पोइ सिंधी शागिर्द तहरीक में हिकु मुतहरिक ऐं बाकिरदार कारकुन ऐं क़यादत तौरु किरदारु अदा कयो। डॉक्टर साहिब 8 दिसंबर 1988 ते ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे अॻूणे डीन ऑफ फैकल्टी प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सालो सूमरे जी न्याणी सां लाऊं लधियूं। मेडिकल जी तालीम मुकमल करण खां पोइ डॉक्टर साहिब बदीन वापसि अची पंहिंजे मसीहाई पेशे सां वाबस्ता थी विया। सच पुछो त भिटाई क्लिनिक ॼण त मिसकीन ऐं बीमार माण्हुनि जे इलाज जो मर्कज़ बणिजी वई। डॉक्टर साहिब उन अघनि अनेक मासूम ॿारनि जे लाइ हिकु मुहाबो हिकु ॾिस ऐं शफ़क़त जो कारण हुया। ऐं सच पुछो त जॾहिं इहे मासूम ॿारड़ा डॉक्टर साहिब खां इलाज कराए वापसि वञी ॻोठ जे पोठनि ते डोड़ूं पाईंदा हुआ त संदन माइरूं झोली झले डॉक्टर साहिब खे दुआऊं ॾींदियूं हुयूं। पाण सिहत खाते बदीन में डिप्टी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जूं ख़िदमतूं सरंजाम ॾियण खां अलावा बेस्क हेल्थ सेंटर लाल बख्श नोतकानी BHU यूसुफ सूमरो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं ऐं दिसंबर 2018 में सिहत खाते खे ख़ुदाफ़िज़ चई रिटायर थिया। डॉक्टर अब्दुल्ला सूमरो साहिब समाजी कमनि जे हवाले सां हिकु वॾो नालो हो। बदीन जी साहिली पट्टी में तूफ़ान हुजे या बोड, बरसात जा रांगा हुजनि या ख़ुश्कसाली, पाण हमेशह ग़रीबनि जा हमदर्द ऐं हॾ ॾोखी रहिया। हर औखी वेल इलाइक़े जे मुतासिरीन जी पंहिंजे हड़ा वड़ा दोस्तनि ऐं मुख़्तलिफ़ इमदादी इदारनि सां गॾिजी ख़िदमत कंदा रहिया। न फ़क़ति बदीन पर थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि ॾुकार वारी सूरत हाल में उतां जे गुगदाम मुतासिरीन जो भरजलो बणबा रहंदा हुआ। अनेक मेडिकल कैंप्स रिलीफ ऐं बहाली वारियूं सरगर्मियूं संदसि सुञाणप बि रहियूं त मक़सद बि। पाण रेड क्रिसेंट बदीन जा एज़ाज़ी सेक्रेटरी हुया
इन खां अलावा सुमरा कम्युनिटी जी फलाह बहबूद लाइ हरदम कोशा नज़र आया। इहो संदसि कोशिशुनि सां इलाइक़े जे केतिरनि ई ॻोठनि में बुनियादी सहूलियतुनि जूं स्कीमूं मंज़ूर थियूं ऐं घणनि ई बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार मिलियो। पाण हमेशह नौजवाननि खे हिमथायो ऐं न्याणियुनि जी तालीम लाइ जाखोड़ कई। पाण बिरादरी जे हवाले सां क़ाइमु आल पाकिस्तान सुमरा एसोसिएशन सिंध जा मरकज़ी वाइस प्रेसिडेंट पिणु रहिया। इन खां अलावा मेडिकल डॉक्टर्स जी तंज़ीम पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन ज़िला बदीन जे सीनियर वाइस प्रेसिडेंट जे अहदे ते पिणु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। डॉक्टर साहब जी अनेक सियासी शख़्सियतुनि सां वेझड़ाए पे नियाज़मंदी जो तालुक़ रहियो। संदसि सियासी दोस्तनि में सैयद अली बख्श उर्फ पप्पू शाह, मोहम्मद इस्माइल राहो, हाजी ताज मोहम्मद मल्ला, कमाल खान चांग, मीर गुलाम अली टालपुर, मोहम्मद नवाज चांडियो, अरबाब अनवर, जॾहिं त सुमरा बिरादरी जे मरकज़ी अॻवाननि रहीम बख्श सुमरो, इलाही बख्श सुमरो, हाजी अब्दुल खालिक सुमरो, सरदार हमीर सुमरो, डॉक्टर अब्दुल वाहिद सुमरो, मोहम्मद खान सुमरो ऐं ॿिया खोड़ रहनुमा क़ाबिले ज़िक्र आहिनि। संदसि चौयारी बि कमाल जी हुई। हिन आफ़तनि जे दौर में ही सभु अहिड़ा दोस्त रहिया जो उमिरि जो जबर बि हिननि खां बारोतन खसे कोन सघियो। जॾहिं मिलिया त हर वक़्तु अल्हड़ नौजवाननि जीअं हमेशह सरमस्त, हमेशह सदाबहार। इन्हनि दोस्तनि जी डिघी कतार में डॉक्टर अली नवाज़ भूत, डॉक्टर अब्दुल अलीम पंवर, डॉक्टर अली मोहम्मद खट्टी, डॉक्टर आबिद मेमन, डॉक्टर हसन सुमरो, डॉक्टर इलमदीन अंसारी, डॉक्टर रमज़ान मंदरो, हाजी वली मोहम्मद, डॉक्टर तैयब उडेजो, डॉक्टर ज़हूर अब्बासी, हारून गोपांग ऐं ॿियनि खोड़ साथियुनि जा नाला क़ाबिले फ़ख्र आहिनि। इन्हनि मिड़नी दोस्तनि ऐं साथियुनि खां अलावा डॉक्टर साहब सोगवान में 2 न्याणियूं ऐं 2 पुट छॾिया। संदसि हिकु न्याणी सैरिश खे बदीन जी सुमरा कम्युनिटी जी पहिरीं औरत डॉक्टर हुजण जो एज़ाज़ हासिल आहे, जॾहिं त ॿी न्याणी महविश इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में MPhil आहे। डॉक्टर साहब जे हिकु पुटु अरसलान कराची जी यूनिवर्सिटी